मिठियाणी टाउन कमेटी मिठियाणी में 10 मुहर्रमुल हराम के हवाले से टाउन चेयरमैन इंजीनियर सिकंदर अली चांडी की सदारत हेठ इजलास थी गुजरियो। इजलास की शुरुआत कुरान पाक की तिलावत से कई वई। इजलास में सभी जमायतुनि के अगवान पाकिस्तान सुन्नी तहरीक डिवीज़न शहीद बेनज़ीर आबाद के सदर मौलाना हाफिज़ अब्दुल गनी बंवर, सदर सुन्नी राब्ता काउंसिल यूनिट मिठियाणी मौलाना शुजात रसूल मलक शिया उलमा काउंसिल तालका सदर मौलाना हुब अली हैदरी, सिविल सोसाइटी और सियासी समाजी अगवान ने साफ़िन वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते 10 मुहर्रमुल हराम के हवाले से सभी पंहिंजियूं तजवीज़ूं पेश कयूं और अमन अमान के बेहतर बनाने ला पुलिस इंतजामिया के चौकस रहण ला चयो वियो। जॾहिं त टाउन चेयरमैन सिकंदर अली चांडियो ख़िताब कंदे चयो त अस्पताल में एमरजेंसी ला दवाऊं ऐं अमले खे वधायो वेंदो। हुन वधीक चयो त मिठियाणी में काफ़िले ला मुख़्तलिफ़ रूटनि जी सफ़ाई ऐं सबीलनि ते ख़ासि तौर ते ध्यानु ॾिनो वेंदो ऐं बिजली शेड्यूल मुताबिक़ हूंदी जीअं अज़ादारनि खे का बि तकलीफ़ न अचे। इंतशार फैलाईंदड़नि खे हरगिज़ बख़्श न कयो वेंदो। आख़िर में नगर न्याज़ करण खां पोइ दुआ ख़ैर घुरी वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।